जॾहिं इंसान प्यार मोहब्बत में थोड़ो ब्रेकअप अची वेंदो आहे न त पोइ हिकिड़ी दुर खे वॾी तकलीफ़ थींदी आहे। उहा कहिड़ी दुर? जेको सचो प्यार कंदो आहे उनखे वॾी तकलीफ़ थींदी आहे। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, पर अॻिला वरी सम्झंदा आहिनि इहा हाणे मुंहिंजे लाइ रांदि आहे। अॻिला छा सम्झंदा आहिनि? इहा मुंहिंजे लाइ हाणे रांदि आहे। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। मुंहिंजो नालो शेख ज़ुबैर आहे। जेको ॾिनो आहे सो हुन ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम ॾिनो आहे। मां तव्हां सां हक़ ऐं सच जी ॻाल्हि शेयर कंदो आहियां। तव्हां मुते उछल ॾींदा त हिकु वॾो सटियल आहे इश्क जो। मूंखे रब जी ज़ात जो कसम, मां इश्क कयो आहे सो अलाह सां कयो आहे। मां इश्क कयो आहे सो अलाह जे प्यारे हबीब मोहम्मद रसूल सां कयो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मां इश्क कयो आहे न त हैदर करार पंतन सां आले बैत सां मोहबत कई आहे, उन सां इश्क कयो आहे। यादि रखिजो, मां जेकी इहे तव्हां सां ॻाल्हियूं हक़ीक़त शेर बयानु कयां थो, मूंखे रब जो कसम मां इन में न आहियां। मतां सम्झो त हीउ शख़्स इन में फाथल आहे, असांखे सिधो थो करे। मां तव्हांजे सोच जेका दिमाग़ में खोपड़ी थो, खोपड़ी में 152 खाना अथव, इन्हनि में मेजालो वेठल थो। इन मेजाले जे पाणीअ जे ज़ोर जे मां तव्हांजा राज़ थो कढां। यादि रखिजो, जे मोहब्बत जे वक़्त में इंसान हिकिड़े तरफ़ जॾहिं ब्रेकअप थी वेंदो आहे न, स्टॉप थी वेंदा आहिनि न, पोइ न ॻाल्हाईंदा आहिनि न, त पोइ उहो जेको घणो चाहींदो आहे न, उहो घणी कोशिशि कंदो आहे मां उन शख़्स सां ॻाल्हायां। जॾहिं उहो शख़्स उनखे व्हाट्सअप ते मैसेज बि कंदो न, या फेसबुक ते मैसेज बि कंदो, या सोशल मीडिया ते मैसेज बि कंदो न, उनखे उहो शख़्स जवाबु न ॾींदो त उन शख़्स जी राति बि बेचैनी सां गुज़रंदी अथव। कंहिंजी? जेको अॻिलो चरियो आहे कंहिं महबूब जे लाइ, उनखे नज़रअंदाज़ न कंदा कयो। छो त तव्हां नज़रअंदाज़ कयो था, हिन में तव्हां हुनजी अज़ियत खे तव्हां सम्झो था त हाणे तड़पंदो हूंदो। हाणे चरियो आहे, इन चरे खे वरी वक़्तु आहे त ॻोल्हे बि ॾेखारिजांइ, पेर धोई पीअंदो मां। छा? इन चरे खे वरी वक़्तु आहे त ॿुधाईंदो मां त ॻोल्हे बि ॾेखारिजांइ। जेके तूं अॼु पाण हथनि सां नज़रअंदाज़ करे उनखे मैसेजनि ते जवाबु न ॾे, तूं उनखे भॼाए थो, वरी उन शख़्स खे ॻोल्हे ॾेखारिजांइ त मां तुंहिंजा पेर धोई पीअंदो मां। अल शेख ज़ुबैर थो चवां। जेके सची मोहबत करण वारा हूंदा आहिनि न, यादि रख, उन्हनि खे तव्हां पंहिंजी पर में सोचींदा हे त मुंहिंजे लाइ चरियो आहे, काॾे न वेंदो मूंखां। हिन खे हाणे मां हीअं फत कयां, हीअं निपोड़ियां, हीअं निचोड़ियां, हीअं कयां, हे शर्तूं रखां, हे शर्तूं रखां। पर यादि रखजांइ, इन शख़्स खे ॻोल्हींदा वतंदो। मां पेर धोई पीअंदोमांव, रब जो कसम। जेकॾहिं ॻोल्हे इनखे पंहिंजो करे वियो न, हिन महबूब सचे आशिक़ खे, मां पेर धोई, अल शेख ज़ुबैर दावा सां थो चवां, मां सरियाम विच बाज़ार में बीह करे पेर धोई पवंदोमांव, पेर धोई पीअंदोमांव तव्हांखे। छो? उनखे ख़बर आहे त राति जी बेचैनी कीअं हूंदी आहे। उनखे ख़बर आहे त राति जो निंड हराम कीअं हूंदी आहे। उनखे ख़बर आहे त हंध ते पासा कीअं फिराइबा आहिनि। मोहबत कयो त अलाह सां कयो, अलाह जे रसूल सां कयो, पर कंहिं इंसान सां न कजो। छो? इंसान में शैतान इब्लीस अची वेंदो आहे। यादि रखजांइ, जेको सची मोहबत करण वारो हूंदो न, त अॻिले महबूब खे शैतान विसविसा ॾियाराईंदो आहे, ग़लति फहमी विझंदो उनखे। छो त अॻिले शैतान खे त ख़बर हूंदा न, हे त हिन जे लाइ वाक़ई चरियो आहे, सचो आहे। मां हाणे हिनखे ग़लति फहमी विझां, हिननि जा पाण में रिश्ता ख़तमु करायां। शैतान इब्लीस वॾो विसविसा विझंदो आहे, हिकु दुर खे विझंदो आहे ज़रूरु। मां दावा सां थो चवां, मां दावा सां, अलाह पाक ॾिसे त मां ग़लति ॻाल्हि कयां, मूंखे विच रोड ते सरियाम बीहारे बरस्ट हिकिड़ो हणिजो। तव्हां कंहिंजी माइरुनि जा बचायो, पर यादि रखिजो, अलाह सां सचा थियो, दुनिया तव्हां सां सची थींदी। रब सां कूड़ायो, रब जी आज़ान खे नज़रअंदाज़ था कयो। रब जो क़ुर में छा फ़रमान थियल आहे, उनखे बि नज़रअंदाज़ था कयो। अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम खे नज़रअंदाज़ न कर, दुनिया तुंहिंजे कदमनि में वेंदी, दुनिया तव्हांजी इज़त कंदी। यादि रखो, तव्हां बि कंहिंजी माइरुनि जा बचायो। जेको तव्हांजी ज़िंदगी मां निकिरी थो वञे, उनखे इलाज़ मिनथियूं न कयो, उनखे पेरे न पओ, उनखे ॿाहूं न ॿधो, उनखे हिकिड़ा वास्ता न ॾियो। ख़लास जेको अलाह जे रसूल जे वास्तनि ते न आयो, जिन खे तूं फोटू मोकिलिया अलाह काबे जा, त बि न आयो, त यादि रखजांइ, रब त आहे ई, रब त तोखे पंहिंजो कई, रब तोखे हाणे नई मंज़िलियूं ॾींदो, तूं उन ते यकीन त रख न, यकीन त रख न। शेख ज़ुबैर ॻाल्हि त कहिड़ी शेख ज़ुबैर तव्हां खां ॻाल्हि लिकाई आहे? जेका ॻाल्हि कई अथव तव्हांजी दिलनि जी ॻाल्हि कई अथव। तव्हां कंहिंजी माइरुनि जा बचायो, मोहबत जे नाम ते ज़लील न थियो, अॼो की मोहबत का बि कान्हे।
अॼोकी मुहबत शैतान इब्लीस वारी अथव, मोबाइलनि ते ॻाल्हाइण वारी अथव, आतिशी सेक्सन जी ॻाल्हियुनि ते तव्हांखे माना वहराईंदी आहे। यादि रखिजो मां जी रत जो कसम आहे, इहा तव्हांखे वॾी ज़िलत बि ॾींदी, ज़लील बि कंदी, ख़्वार बि कंदो, तव्हांखे पंहिंजी सॻी माउ जी थन बि यादि ॾियाराईंदव। यादि रखो इन मोहबत में गिरंदो इंसान जी मोहबत में एॾो माउ जी मैयत पई हूंदव त बि उन महबूब जी यादि घणी ईंदव, माउ जी मैयत जो ख़्यालु न थींदव। एॾो पीउ जी मैयत पई हूंदव, उन महबूब जी यादि ईंदई त बि पीउ जी मैयत जो बि ख़्यालु न हूंदव। इन शिरक खां ॿाहिरि निकिरो, अलाह पाक तव्हांखे रुस्ता ख़ुशहाली सां करे ॾींदो। जेकर इन शिरक में फाथल त यादि रखिजो रब पाक अञा तव्हांखे कहिड़ा सुकून ॾे।